पीपी शहीद भुट्टो पारां फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्म ऐं बहरिया टाउन ठाहिण ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उन्हनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल जेको आहे त 1948 खां वठी हींअर ताईं जेको आहे त फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म करे पियो, पर अफ़सोस इहो आहे त मुस्लिम उम्मा बि उन जे लाइ ख़ामोश आहे। ऐं जॾहिं त उन जे लाइ पाकिस्तान अॻु में बि आवाज़ु उथारियो आहे ऐं अॼु बि असां पाकिस्तानी सम्झूं था त फ़लस्तीन खे आज़ादी ॾियणु घुरिजे। उन खां अलावा जेको आहे बहरिया टाउन जे हवाले सां बि अॼु असांजो एहतिजाज आहे। बहरिया टाउन सां बि इहो ई साॻियो जेको आहे सो तरीक़ो इस्तेमालु कयो थो वञे ऐं सिंधी फ़लस्तीनी बणिजी विया आहिनि ऐं उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। असां उन जी मज़म्मत कंदे ख़बरदार था कयूं बहरिया टाउन खे त सिंध जे ॻोठनि ऐं सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु ख़तमु कया वञनि। असां फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे लाइ गॾु थिया आहियूं जेको फ़लस्तीन जे मुस्लमाननि सां ज़्यादतियूं ऐं ज़ुल्म थी रहिया आहिनि। यहूदी लाबी जेका आहे असां मुस्लमाननि ते क़ाबिज़ थींदी पई वञे। असां केतिरा मुस्लमान मुल्क आहियूं पर असां को बि जेको आहे उनखे मुस्बत जवाबु फ़लस्तीन जे लाइ न ॾेई सघिया आहियूं। ॿिए नंबर ते बहरिया टाउन जेको असांजो हिते हींअर तयारु पियो थिए, इहो बि असांजे लाइ हिकिड़ो ॿियो फ़लस्तीन तयारु थियो पियो इसराइल जे, इन खे बि ख़तमु कयो। शहीद भुट्टो तरफ़ां जुन ज़ुल्फ़कार ले सॾ खे लबेक कंदे अॼु प्रेस क्लब नवाब शाह ते गॾु थिया आहियूं। असां चाहियूं था फ़लस्तीन जेको ज़ुल्म पियो थिए इहो तमामु जल्द बंदि कयो वञे ऐं ॿियो जेको सिंध में बहरिया टाउन ठही रहियो आहे जेको सिंधियुनि जी आबादियुनि खे दरबदर करे ख़तमु करे बहरिया टाउन ठाहियो वियो आहे उनखे ख़तमु कयो वञे। नाज़रीन, ही पीपी शहीद भुट्टो नवाब शाह पारां जेको फ़लस्तीन ते ज़ुल्म थी रहियो आहे ऐं बहरिया टाउन जे बालार ख़िलाफ़ जंहिंजो चवणु आहे त फौरी तौर ते फ़लस्तीन जा ज़ुल्म ख़तमु करे बहरिया टाउन खे बि ख़तमु कयो वञे। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली सिंध टीवी न्यूज़ नवाब शाह।